ताजे वए खां पोइ हितां जे अॻवान ने निमाइंदन भर मार जा असल दुकान खोले छॾिया आहिनि। हर भेरे इहो चई वोट वठी ईंदा आहिनि त हिन भेरे खटरायो त तव्हांजा समूरा मसला हल कंदासीं। वरी अलादीन जे चिराग जे जिन वांगुरु तॾहिं ज़ाहिर थींदा आहिनि जॾहिं वोट अचनि। बादशाह सलामत तव्हां पाण हली सिंध सूबे जो दौरो कयो। असल हर पासे धूड़ पई उॾामे, रोड आहे न रस्तो, घटी आहे न नालो, सिहत आहे न सफ़ाई, हुनर आहे न तालीम, अमन आहे न सुकून। मतलब त ऊंदह करे छॾी अथनि। दादरसी करियो बादशाह सलामत, दादरसी। बीरबल जी बादशाह सलामत। फरियादी जे इलाइके वारे अॻवान खे दरबार में हाज़िर कयो वञे। हलो MNA साहब, शहनशाह अकबर बादशाह जे दरबार में अव्हां जे कारनामनि खिलाफ़ अव्हां जे इलाइके मां फरियाद आई आहे त तव्हां कूड़ा वाइदा करे वोट वठी हर भेरे वांगुरु गायब थी वेंदा आहियो। वोट कहिड़ा मुफ्त में ॾिना अथनि, पैसा वरिता अथनि। करोड़े रुपया ख़र्च थींदो आहे इलेक्शन में। भत जूं देगियूं, गाॾियूं, बोर्ड, बैनर, टीवीअ ते इश्तिहार, किथे लठ, किथे बाठो, किथे पादर। इहो कारोबार आहे असांजो बाबा। इहो समूरो ख़र्च केरु भरींदो? तुंहिंजो बादशाह या इहो तव्हांजो फरियादी? अरे बाबा, तूं अकबर बादशाह खे सम्झाए छॾ। इन क़ौम खे इन हालत छॾे जे। जंहिं क़ौम वटि पंहिंजी तालीम कोन्हे, सा पंहिंजा हक़ कीअं वठंदी?